गुलाब लगारी भरसां सिंध जे तारीख़ी मागो घमकोट में मदफून बुज़ुर्ग औलिया पीर हुसैन शाह जीलानी जी सालियानी हिक रोज़ा दिहाड़े जी तक़रीब नहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंजो इफ़्तिताह दरगाह जे ग़ादी नशीन पीर फ़तेह मोहम्मद शाह जीलानी कयो। जंहिं बाद दीनी जलसे जो इनेकाद पिणु कयो वियो, जंहिंमें हाफ़िज़ क़ुरान असगर लगारी, मौलवी अबू बकर मौलवी अब्दुल अज़ीज़ लगारी ऐं इमाम बख्श खलीली ॿिन्ही जहान जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो ऐं अल्लाह जे नेक बाननि ऐं वलिन ते रोशनी विधी। आख़िर में दुआ बाद आयल सभिनी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि में लंगर तक़सीम कयो वियो, जंहिंमें पीपी तालके मातली जे सदर गुल मोहम्मद सिरेवाल, मोहम्मद सालेह ग़ालिब पोटो लगारी, इतिहाद सिंध जे सदर महबूब खान सिरेवाल, इंस्पेक्टर रोशन लगारी समेत समय मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।